खबर ॿुधी आया हो त सैयदना इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु करबला में जेको पंहिंजो सिर वढायो, जान कुर्बान कई, उहा बि सिर्फ़ अल्लाह जे रज़ा ख़ातिर हुई। इमाम हुसैन आली मकाम जी इहा कुर्बानी हिकिड़े ख़ासि मक़सद जे लाइ हुई, जंहिं मक़सद खे इमाम साहब हासिल कयो ऐं उम्मत खे इमाम साहब क़यामत ताईं सबक ॾेई वियो। असां जेकॾहिं इमाम हुसैन सां मुहबत करणु चाहियूं था त असांजो फर्ज़ थो बणिजे त असां हज़रत इमाम आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे नक्शे क़दम ते हलण जी कोशिश कयूं। इमाम साहब जे ज़िंदगी जा हाल साल में मुहर्रम शरीफ जे सदके अवां जे आॾो पेश कया वेंदा आहिनि। वक़्तन फ़वक़्तन ॿियनि बुज़ुर्गनि ॿियनि अल्लाह जे बाननि जा बि ज़िक्र ख़ैर अवां जे आॾो थींदा आहिनि। असल में मक़सद इहो हूंदो आहे त उन्हनि बुज़ुर्ग हस्तनि जी सवाने हयात, उन्हनि जी ज़िंदगी, उन्हनि जा किरदार, उन्हनि जो उथणु, उन्हनि जो वेहणु, उन्हनि जो तर्ज़ अमल असां ॿुधूं ऐं ॿुधायूं त उन मां असां जीअं सबक पिरायूं त उन्हनि छा कयो, छाजे लाइ इहा कुर्बानी ॾिनी, त असां में बि उहो कुर्बानी जो जज़्बो पैदा थी पवे, जीअं हुननि खे ख़ुदा तबारक व तआला शरफ़ ऐं मक़ाम अता फरमायो आहे त इन्हनि बुज़ुर्गान दीन जे सदके ख़ुदा ताला मन असांखे बि को थोरो सवाब अता फरमाए छॾे। मुंहिंजा प्यारा भाउ, इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जा फ़ज़ाइल कुझु तो ॿुधाइनि, कुझु अॼु मां तुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ु कयां थो ऐं थी सघियो त कुझु वाक़ियात बि तव्हांजे आॾो पेश कया वेंदा। हिकिड़ो दफ़ो बुलंद आवाज़ सां मुहबत सां मुंहिंजे हबीब ते दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हिकिड़ो मसइलो मां तव्हांखे ॿुधायां, पोइ अॻिते हलूं। बार बार तव्हांखे ॿुधाईंदो आहियां पर वरी बि ॿुधो। नबी पाक फरमायो आहे त ख़ुतबे जो हुकुम नमाज़ जो हुकुम आहे। कहिड़ो ख़ुतबो? जेको बांग ॾेई मिंबर ते इमाम बीही जुमे जो ख़ुतबो पढ़ंदो आहे, इन जो हुकुम नमाज़ जो आहे। याने नमाज़ में ॿिए सां ॻाल्हाइणो न आहे, नमाज़ में ॿिए जे सलाम कलाम जो जवाब ॾियणो न आहे, नमाज़ में झली पाण खे हणणी न आहे, नमाज़ जे अंदरि हेॾे होॾे वाझाइणो न आहे। सम्झो था न साईं? इहो महबूब पाक पाण ॿुधायो आहे। नमाज़ ऐं ख़ुतबो ऐं नमाज़, उन्हनि जे हुकुम खे, आदाबनि खे नबी पाक अलैहिस्सलाम हिकु जहिड़ो बयानु कयो आहे। पर मुंहिंजा प्यारा, नबी करीम अलैहिस्सलाम जे तिर्ज़ हयात मां हिकिड़ो वाक़ियो असांजे आॾो अचे थो। उहो वरी हिन जे उबतड़ ऐं बरख़िलाफ़ आहे। उहो छो आहे, छाजे करे आहे, उहो तोखे मार्ज़ करे हलां। वरी सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदो हलिजां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात हिकिड़े जुमे में ख़ुतबो पढ़ी रहिया आहिनि। मिंबर जे मथां ख़ुदा जो प्यारो हबीब पाक अलैहिस्सलाम तशरीफ़ फरमाए। अल्लाह जे हबीब पाक ख़ुतबे जे दौरान ॾिठो आहे त नबी पाक अलैहिस्सलाम जा ॿई शहज़ादा हज़रत इमाम हसन ऐं हज़रत इमाम हुसैन मस्जिद में दाख़िल थिया आहिनि ऐं पंहिंजे नामे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ डोड़ंदा था अचनि पिया। नंढड़ा हुआ, जवान कोन हुआ, ॿाराणी हयाती आहे। ॿार जो कमु आहे, डोड़ंदो आहे त कमल किरंदो आहे, कमल उथंदो आहे, कमल वेहंदो आहे, कमल डोड़ंदो ईंदो आहे। ख़ुदा जे हबीब करीम जे ज़ात बाबरकात ॿिन्ही शहज़ादनि ॾे ॾिठो आहे, जंहिंमहिल ॿई डोड़ंदा पिया अचनि त कमल किरनि पिया, कमल उथनि पिया। हदीस पाक में ईंदो आहे त ख़ुदा जे हबीब पाक अलैहिस्सलाम ख़ुतबो छॾे मिंबर तां लही ॿिन्ही खे वञी खयो आहे। क़ुरान पाक फरमाईंदो आहे लिमा तक़ूलून मा ला तफ़अलून।
कबुर मक़तन इंदल्लाह अन तक़ूलू मा ला तफ़अलून। जेको कम तव्हां पाण नथा कयो यानी अमल नथा कयो ऐं अव्हां जंहिं कम ते अमल नथा कयो त ॿियनि खे छो था चओ पिया। ऐं इहा वॾी ॻाल्हि ख़राब आहे, अल्लाह खे नापसंद आहे जो तव्हां ॿियनि खे चओ पर पाण अमल न कंदा वञो। हाणे हुज़ूर करीम ॿियनि खे त फरमाईंदो आहे त ख़ुतबे जो हुकुम नमाज़ जो आहे, नमाज़ में छा बि थी पए कुझु न करणो आहे त ख़ुतबे में बि कुझु न आहे करणो सवाइ ख़ुतबे जे। हाणे वरी नबी करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजा बचड़ा ॾिठा आहिनि जेके ॿार आहिनि किरंदा था अचनि पिया, पर ख़ुदा जो हबीब मिंबर तां लही ख़ुतबे तां लही अॻिते वधी ॿिन्ही खे खणी अची पाण सां गॾु वेहारे थो। मुंहिंजा प्यारा इन मां ॿ टे ॻाल्हियूं साबित थियनि थियूं। पहिरीं बुनियादी ॻाल्हि इहा साबित थींदी आहे त नबीअ जो फेल ऐं उम्मत जो फेल, नबीअ जो कम ऐं उम्मत जो कम, इन में फ़र्क़ु आहे। असां उन कम ते, उन सुन्नत ते, उन पाक तरीक़े ते अमल कंदासीं जंहिंजो असांखे हुकुम आहे। पर के अहिड़ा बि फेल आहिनि नबी करीम जे ज़ात बाबरकात जा जंहिंजे मथां असांखे अमल करणो न आहे। उहे मख़सूस फेल आहिनि, अल्लाह जे नबीअ जा ख़ासि कम आहिनि। जेकॾहिं ख़ासि नबीअ जे कम खे असां बि अपनाईंदासीं ऐं असां हुन ते अमल कंदासीं त बजाए सवाब जे गुनाह थी पवंदो। हिकिड़ा अहिड़ा कम नबीअ जा हूंदा आहिनि जो नबी पाण बि कंदो आहे, उम्मत खे बि सबक़ ॾींदो आहे, पर हिकिड़ो अहिड़ो कम हूंदो आहे जो सवाइ नबीअ खे करणो आहे, ॿियो कंहिंखे करणो न आहे। अल्लाह जे नबीअ खे अल्लाह ताला ख़ुसूसियत अता फरमाईंदो आहे। इन बारे में थोरो मिसाल तोखे ॾियां मुंहिंजा भाउ। क़ुरान पाक फरमाईंदो आहे फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा। ओ मुस्लमान, अव्हां खे 4 शादियुनि करण जो इख्तियार आहे। हिकिड़ी शादी कयो, ॿी बि कयो, टीं बि कयो, चौथी बि कयो, यानी हिकिड़े टाइम ते 4 शादियूं करे सघो था पिया। पर जेकॾहिं 4 थियूं त हाणे 5 शादी तव्हांखे करणु हराम आहे। या हिकिड़ी खे तलाक अचे या वरी हिकिड़ी मरी वञे, 3 बचनि त पोइ वरी चौथीअ सां शादी करणी आहे। चाइन खां वधीक मुस्लमान खे निकाह न आहिनि करणा। अव्हां खे ख़बर आहे त मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 9 निकाह कया हुआ। सुभान अल्लाह। घणा निकाह? इहो भला छो? असां ते 4, नबी ते 9। जेकॾहिं असां 5 बि शादी कंदासीं त गुनाहगार थींदासीं। तोड़े निकाह पढ़ायूं, हक शरा मुहम्मदी मुताबिक़ ईजाब क़बूल कयूं, मर्दी पीउ माउ जी बि हुजे, छोकिरे छोकिरी जी बि हुजे, पर 5 निकाह हराम आहे। चैन जे हूंदे हाणे 5 निकाह नाजाइज़ आहे, 4 शादियूं कबियूं वधीक न। ऐं अल्लाह ताला जो प्यारो नबी पाण 9 निकाह थो करे। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, इन मां साबित आहे त उम्मत जो फेल निरालो आहे, नबीअ जो फेल निरालो आहे। हिकिड़ो अहिड़ो फेल हूंदो आहे जेको आम उम्मत लाइ हूंदो आहे, हिकिड़ो ख़ासि नबीअ जे लाइ हूंदो आहे। यानी हे फेल मुंहिंजे प्यारे नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात लाइ आहे। ख़ुदा जो हबीब पाक अलैहिस्सलाम हे त 9 शादियूं आहिनि, पर जे 19 करे त बि मर्दी जो मालिक आहे, 100 करे त बि मर्दी जो मालिक। अॼुकल्ह वरी रोशन दिमाग़ हिकिड़ा पैदा थिया आहिनि। रोशन दिमाग़, मां उनखे रोशन दिमाग़ नथो चवां, ऊंदा ही जहिड़ो दिमाग़ आहे। चवनि था त हे इस्लाम कहिड़ो तंग मज़हब आहे, तंग मज़हब आहे। छो? चई माईअ खे वीचारीअ खे इख्तियारी कोन्हे। मर्द त 4 शादियूं करे, माई छो नथी 4 मुड़स करे? अल्लाह पनाह ॾे, चओ आमीन। ॾाढे त आमीन करदा। मुंहिंजा सोना, रुगो शादी करण मक़सद न हूंदो आहे। इस्लाम शादी करण में ऐं निकाह करण में के शर्त ऐं के असबाब रखिया आहिनि। मुंहिंजा भाउ, जेकॾहिं न 4 शादियूं मर्द करे ऐं चइनी औरतुनि मां हुनखे औलाद थी पवे त उहे पुट कंहिंजा लिखबा? हिकिड़े मर्द जा। सम्झ में नथी अचे वजह ॻाल्हि? 4 मायूं आहिनि, चैन सां हुनजी शादी आहे ऐं चइनीअ मां हुनखे औलाद थिए, पुट थियनि या धीअर थियनि, पोइ पुट कंहिंजा लिखबा? हिकिड़े मर्द जा। हिकिड़ी माईअ जो पुट बि उन मर्द जो, ॿीअ जो, टीह जो, चौथीअ जो। पर ख़ुदा पियो ख़ैर करे जेकॾहिं हिकिड़ीअ माईअ खे 4 मुड़स हुजनि
ऐं माईअ खे औलाद थी पवे। और मुंहिंजा प्यारा दोस्त, हाणे तव्हां पाण फ़ैसिलो कयो त पुट कंहिंजो पहिरें जो, ॿिए जो, टे जो या चौथे जो थींदो आहे न? ॿुधाईंदा हलो, कंहिंजो थींदो? पोइ इहो वीचारो त कंहिंजो कोन थियो। पोइ जेको मुआशरे में कंहिंजो कोन्हे, जंहिंजो पीउ ई कोन्हे, मुंहिंजा अदा उनजी ज़िंदगी तबाह हुआ। उहो कंहिंजो वारस थिए, कंहिंजे घर में रहे, कंहिंजी मिल्कत हासिल करे, कंहिंजो नेकी बदी जो हुनजे मथां दारो मदार हुजे। तंहिंजे करे अल्लाह जे इस्लाम में, अल्लाह जे कानून में, रसूलुल्लाह जे दीन में दीन ऐं दुनिया जी भलाई आहे। मर्द खे त 4 औरतूं इन जे करे हलाल आहिनि जो चइनीअ जी औलाद मर्द जी लिखबी आहे, पर औरत जे लाइ मुंहिंजा अदा 4 मर्द हलाल न आहिनि। इन जे करे जो औरतुनि जा 4 ॿार थी पवंदा। चइनि औरतुनि, हिकिड़ी औरत खे 4 मुड़स थी पवंदा त माज़अल्लाह उन ॿार जो को पीउ कोन हूंदो। इस्लाम अहिड़े मुआशरे खे क़बूल कोन फरमाईंदो आहे। इहे रोशन दिमाग़ कोन चइबा, इहे ऊंदाही दिमाग़ चइबा। चल ख़ुदा जी ज़ात बाबरकात सम्झ नसीब फरमाए। मां या पंहिंजे तरफ़ां ॻाल्हि कयां थो कि अॼुकल्ह हिकिड़ी नई वबा मुल्क में पैदा थी आहे। मुंहिंजा अदा जेके चवनि था बाबा इस्लाम जेको आहे सो फरसूदो मज़हब आहे, पुराणो मज़हब आहे, पुराणो दीन आहे। उहो अॼुकल्ह जेको सो मुआशरे सां ठहकी नथो अचे। हाणे उहे नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक रोशन दिमाग़ वारा असांजे धीअरुनि, भेनरुनि, माउरुनि जे लाइ, असांजे बच्चनि जे लाइ 4 मुड़स तारे वेठा आहिनि। उहो मुंहिंजा अदा मुस्लमान त छा पर कर गैर मुस्लिम जी गैरत बि गवारा कान कंदी। को आहे, को हिंदू, को काफ़र, को यहूदी, को नसारो ईअं चवंदो छा त माज़अल्लाह मुंहिंजे धीअ खे 4 मुड़स हुजनि। चल ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात सम्झ नसीब फरमाए। दुरूद पर त मां पंहिंजे मौज़ूअ ते मोटी अचां। वरी सलात बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद वालिही व सहाबिही वसल्लम। बहरहाल इहा ॻाल्हि ज़िमनन अची वई। मां अर्ज़ कई आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जा मख़सूस फ़ेल हूंदा आहिनि। जंहिं मख़सूस फ़ेल जे अंदरि नबीअ जे लाइ त इजाज़त आहे, पर उम्मत खे इजाज़त न हूंदी आहे। हाणे मुंहिंजा अदा तोखे मूंखे ख़ुतबे में ॻाल्हाइणो बि कोन्हे को, पर जे मुहम्मद करीम ख़ुतबे मां लही पंहिंजे बच्चनि खे झोलीअ में खणी अचे त ख़ुतबो भॼंदो ई कोन। नबीअ जो फेल निरालो आहे। नबीअ जो फेल असांजे फेल जहिड़ो हुनजो फेल नाहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात मस्जिद नबवी में वेठा आहिनि। हिकिड़ो सहाबी आयो अची निमाज़ पढ़ी। पाण ईअं वेठा हा, असहाबनि सां वेठे गुफ़्तगू फरमायूं। हुन सहाबी वीचारे अची निमाज़ पढ़ी। खुदा जो हबीब पाक अलैहिस्सलाम नालो वठी सरतो करे, ओ फलाणा। असहाब ॿुधो, वरी ॿीहर सॾु कयूं, ओ फलाणा। असहाब ॿुधो, दिलि में चई त निमाज़ अल्लाह जो फर्ज़ आहे। तकड़ में निमाज़ खे पढ़ियईं। वरी नबी पाक 3 सॾु कयो आहे। हुन ॿुधो आहे पर जवाब कोन आहे त निमाज़ में आहे। आख़िरकार मुंहिंजे हबीब पाक 4 सॾ कया। हुन सलाम वरायो। हबीब करीम जी ज़ात बाबरकात जे दरबार में आयो। या रसूल अल्लाह कीअं मूंखे सॾु कयो अथव? पाण फरमायो त पहिरों ॿियो 3 सॾु कोन ॿुधी। चए हाओ क़िबला ॿुधुमि। नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था पोइ छो न आहे? चए क़िबला नमाज़ बीठे पढ़ियमि। पाण फरमाइनि था हाओ इहो त मां बि ॾिठो पे, नमाज़ पे पढ़ी, पर तो क़ुर कोन पढ़ियो आहे। अल्लाह जो क़ुर चवंदो आहे जॾहिं बि तव्हांखे ख़ुदा जो नबी सॾे पोइ निमाज़ में हुजो त नबीअ जे सॾ ते हलिया वञो। अल्लाहु अकबर। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो तो क़ुर कोन पढ़ियो आहे, जंहिंमें अल्लाह पाक क़ुर में चई छॾियो आहे त तव्हांखे जॾहिं बि ख़ुदा जो रसूल सॾे त तव्हां ख़ुदा जे रसूल जे सॾ ते हलिया वञो। पोइ तूं जेकॾहिं न मुंहिंजे सॾ ते हलियो अची हा, 2 रकातूं पढ़ियूं हुई या 1 रकात पढ़ी हुई या 3 पढ़ियूं हुई, अञा तुंहिंजी निमाज़ बाक़ी हुई,
तब निमाज़ खे छॾे मां वटि अचे हा, मां कहिड़ो बि कमु चवां हा, मस्जिद खां ॿाहिरि मोकिलियां हा, मदीने खां ॿाहिरि मोकिलियां हा, घर ॾे मोकिलियां हा, तूं कमुकार करे मोटी अचे हा, तुंहिंजी निमाज़ कान भॼे हा, अॻिते पढ़ी हा, निमाज़ तुंहिंजी पूरी थी वञे हा। मौलवीअ जी, आलिम जी, मुफ्तीअ जी, काज़ीअ जी रकात ॿ रकात 3 रकात पढ़ियल हुजे ऐं उन खां पोइ निमाज़ भॼी पवेसि, निमाज़ मां निकिरी हलियो वञे त निमाज़ खे वल नवीं सवी करे पढ़णो पवंदो। उहा जेके 2-3 रकातूं पढ़ीसे छुटियूं, छो त निमाज़ पूरी कान थी, विच में भॼी पई, पर नबी पाक जे सॾ ते वञे भली मुंहिंजा प्यारा दोस्त, 1 रकात पढ़ी आहे, 3 रकातूं बाद में रहिलूं हन, नबीअ जे सॾ ते वञे पोइ बि निमाज़ कान भॼी, छो त नबीअ जे ख़िदमत में वञण बि इबादत आहे। मालूम थो त नबीअ जो फेल दुनिया जे फेल खां निरालो आहे। नबीअ जो फेल असांजे फेल जहिड़ो न आहे। जेकॾहिं नबीअ जो कमु असांजे कम जहिड़ो न आहे त नबीअ जी ज़ात असांजे ज़ात जहिड़ी आहे। मौलवी, हाजी, काज़ी, मुफ्ती, वॾेरो, ज़मींदार, नंढो, साल, आबिद, केरु बि हुजे, वुज़ू करे सुम्हे वुज़ू भॼी पवंदो, हा या न? पर सुम्हण त ठहियो रुगो टेक ॾेई वेहे, भित खे टेक ॾेई अखि लॻी वई, वुज़ू वियो। अल्लाह ताला जे प्यारे हबीब पाक जी ज़ात बाबरकात सुम्हंदा हा, बिस्तरे ते आरामी हूंदा हा, बिलाल सॾण ईंदो हो, या रसूल अल्लाह निमाज़ जो टाइम थी वियो आहे। हबीब पाक जी ज़ात निंड में निमाज़ खां अॻु में निंड जी हालत में आराम में हूंदा हा, गोघरो हणंदा हा, बिलाल सॾु कंदो हो, पाण जागंदा हा, ॾे ख़बर बिलाल क़िबला निमाज़ तयार आहे। हुज़ूर जीअं जो न बिस्तरे तां उथंदो सिधो मुसल्ले ते बि निमाज़ पढ़ाईंदो। पहरो भेरो जॾहिं नबी पाक ईअं मुसल्ले ते वञी बीठा, बिस्तरे तां उथी मुसल्ले ते बीठा त बिलाल खे ख़दशो थी पियो त रोज़ पाण चवंदो आहे नबी करीम त निंड में वुज़ू भॼंदो आहे, ऐं साईं पाण जो भला निंड में हो, दिल में ख़दशो करे चए रुगो सलाम वराए त पुछां। नबी पाक आ गई फरमाइनि था, बिलाल तुंहिंजे दिल जो सुवाल मां मुहम्मद सम्झी वियो आहियां। हलिया त ॿुधायां, तनाम ऐनाया वला यनाम कल्बी, ॿुधी छॾिजां मां मुहम्मद मिठे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि खे निंड हूंदी आहे, पर मुंहिंजी दिल जाॻंदी आहे, तव्हांजे निंड जहिड़ी मुंहिंजी निंड न आहे। दुनिया निंड करे त वुज़ू भॼी पवे, नबी निंड करे त नबीअ जी निंड सां वुज़ू कोन भॼंदो आहे। मालूम थियो त नबीअ जो फेल ॿियनि जे फेल जहिड़ो न हूंदो आहे। इन जे करे हुज़ूर पाक ॿियनि खे ख़ुतबे में चुप करण जो हुकुम कयो आहे, पर पाण हसन हुसैन खे खणण वञनि था, ॿिन्ही खे खणी अची असहाबनि खे फरमाइनि था, अल्लाह सच चयो आहे। या रसूल अल्लाह तो वही सचो आहे, पर कहिड़ी ॻाल्हि आहे? कि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमात, इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितनह, बेशक तव्हां जो माल ऐं बेशक तव्हां जी औलाद तव्हां जे लाइ आज़माइश आहे। मां मुहम्मद मिठे जंहिं वक़्त में मिंबर ते ख़ुतबो पे पढ़ियो, मुंहिंजो हसन ऐं हुसैन डोड़ंदा पे आया, ॿारड़ा हा माण्हुनि में किरंदा पे आया, मां मुहम्मद बर्दाश्त करे कोन सघियो आहियां। मां नी खे इन जे करे मुसल्ले तां लही ख़ुतबो छॾे वठी आयो आहियां त मूंखे इहे अहिड़ा त प्यारा आहिनि जो उन्हनि जो किरण बि मां मुहम्मद करीम खे प्यारो नथो लॻे, उन्हनि जो किरण बि मूंखे तकलीफ़ थो ॾे, मूंखे सदमो थो पहुचे, छाजे करे जो ॿई मां मुहम्मद जे अखियुनि जा ठार आहिनि। मुंहिंजा सोना महबूब जो फेल सॼे जहान जे फेल खां निरालो आहे त हज़रत हसनैन करीमैन जी इन मां फज़ीलत बि साबित आहे, जो नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुतबे जहिड़ी अहम इबादत खे छॾे ॿिन्ही खे वञी खणे थो, दुनिया खे सबक़ थो ॾे त इहे मुंहिंजा बच्चा अथव जंहिंजी अल्लाह एॾी फज़ीलत कई आहे जो मां मुसल्ले तां लही मिंबर तां लही उनखे खणी थो अचां पियो। हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ हिकिड़ो वॾो बादशाह ऐं नेक सालिह शख़्स थी गुज़रियो आहे, उनखे आम तरह सां सानी हज़रत उमर सॾींदा हुआ। जे हज़रत अमीर उमर पंहिंजे ख़िलाफ़त जे दौर में अदालत जा वाहड़ वहाए छॾिया हुआ, अहिड़ो वरी नक्शो मुंहिंजा प्यारा 30, 35, 40 साल खां बाद में जेकॾहिं क़ाइमु करे ॾेखारियो त हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ करे ॾेखारियो। पाण बि हिकिड़े वॾे ख़ानदान जो फर्द आहे, जंहिं माईअ सां शादी कई अथई, उहा संदो सॻी सौट आहे ऐं उहा बि वक़्त जे हाकिम जी धीअ हुई, जंहिं वक़्त में पाण
खलीफ़ो थो थिए, मुंतखब थो थिए, वक़्त जो हाकिम थो थिए, बादशाही ॿार ऐशन आरामनि में गुज़ारण वारो आहे, ज़िंदगी हुनजी ॾाढी सुहिणी गुज़रंदी ही, घर में मुंहिंजा दाहर आराम आहे। पर जॾहिं ख़लीफ़ो थियो आहे पंहिंजे ज़ाल खे चई हाणे ॿ ॻाल्हियूं आहिनि, ॿिन्ही मां जेका वणे सां क़बूल कर। कि जेका चवे चए पहिरीं ॻाल्हि आहे तोखे तुंहिंजे पीउ सुलेमान 2.5 लखनि जा ॻह ॾिना आहिनि। घणनि जा साईं? 2.5 लख पाकिस्तानी, जंहिं वटि अॼुकल्ह 2.5 लख आहे उनजी का वैल्यू ई कान्हे। 10-12 एकड़ ज़मीन बि कान थी मिले, जो चवे त मां 10-15 एकड़ वठां 2.5 लख सूथी में हलिया था वञनि। हे उन ज़माने जा 2.5 लख जो अॼु खां तक़रीबन 1300 साल अॻु जो 2.5 लख हो। इहे खणी सम्झो त 2.5 अरबनि खां बि वधीक उहा क़ीमत आई। 2.5 करोड़ त न, पर 2.5 अरब चइजे त वॾी ॻाल्हि आहे। मुंहिंजा ॾा परे छो था वञो, हे कलो को ज़मानो आहे। अयूब खान जॾहिं बादशाह थियो हो 1965 में जंग लॻी हुई, अवां सभिनी खे ख़बर आहे, कलो को ॾिहाड़ो आहे। 1965 में पंहिंजी कणक 11 रुपया मण हुई। घणा साईं? ऐं अॼुकल्ह घणे आहे? 260 रुपया बाज़ार में थी मिले। गवर्नमेंट अघु रखियो आहे 240, पर बाज़ार में 240 नथा ॾियनि, 260 रुपया। हाणे काॾे 11 रुपया ऐं काॾे 260 रुपया। हे कलो की ॻाल्हि आहे, पटन सालनि जी ॻाल्हि आहे। ऐं उन ज़माने में 2.5 लख रुपयनि जा ॻह, ईअं सम्झो त 2.5 अरबनि जा ॻह, सोन चांदी हीरा जवाहर। ज़ाल खे चई ॻाल्हि ॿुध, मां हाणे अॻे हुउसि शहज़ादो, अॻे हुउसि बादशाह ज़ादो, हाणे थियो आहियां ख़लीफ़ो, मुस्लमाननि जो बादशाह थियो आहियां। 2 ॻाल्हियूं थी, या मूंखे मुड़ुस करे क़बूल कर त पोइ इहे ॻह बैतुल माल में जमा कराए, जे ॻह न रखे त पोइ मूंखां तलाक वठ। जेका वणे सा बंदी कर। मां बादशाह मुस्लमाननि जो हुजां, मुंहिंजे घर में 2.5 लख सोन पियो हुजे, इहो मूंखे क़बूल न आहे। माई बि ने कही चवे थी, ऐं उमर बिन अब्दुल अज़ीज़, हे त 2.5 लख जा ॻह हल, पर तो जहिड़े सालिह बाने जे मथां 2.5 करोड़ बि कुर्बान करण जे लाइ तयारु आहियां। मूंखे पक यकीन आहे त इहे मुंहिंजा 2.5 लख रुपया बैतुल माल में वेंदा, मुहम्मद मुस्तफ़ा जे उम्मत जा ग़रीब खाईंदा, मुंहिंजा बेड़ा ई पार थी वेंदा। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह। उन हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जे ख़िदमत में हिकिड़ो बुज़ुर्ग वेठो हो, आलिम हो। हेॾो उमर बिन अब्दुल अज़ीज़ वेठो आहे, हेॾो आलिम वेठो आहे। हिकिड़े माण्हू अची मसइलो पुछियो, साईं मसइलो त ॾसियो। चई कहिड़ो? चई जेकॾहिं मच्छर या मख मरी पवे ऐं उन जी रत कपिड़े खे लॻे त निमाज़ थींदी? सम्झो था अलाए न? मच्छर चको हणंदो आहे न, कॾहिं कॾहिं हथ ई हणंदा हो त मरी पवंदो आहे, ऐं कपिड़े खे रत बि लॻी वेंदी आहे। कॾहिं कॾहिं मख बि ईअं चीभाटे में अची वेंदी आहे, पोइ निशान थी पवंदो आहे। त मसइलो इहो पुछई त मख या मच्छर जी रत कपिड़े खे लॻे त निमाज़ थींदी? वो आलिम सगोरो उमर बिन अब्दुल अज़ीज़ जेको वेठो आहे पुछे थो, आहे काथां जो? मसइले पुछण वारा ॻोठ कहिड़े जो आहे? चई साईं कूफे जो आहियां, कूफे जो। काथां जो? आलिम तो चए वाह 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 कूफी, मख ऐं मच्छर जो मसइलो पुछे थो पियो, पर उहो ॾिहाड़ो तव्हां खां विसरी वियो आहे जो मुहम्मद मिठे जे बचे जो कूफे जे मैदान में रतो आयो हुयो। मख ऐं मच्छर जे मसइले खां तूं अणवाक़िफ़ आं, उन जे रत जे बारे में पुछी रहियो आं। उन जी रत लॻी पवे त निमाज़ थींदी या कान? पर अफ़सोस आहे तव्हां कूफिन जे मथां जो हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अवां करबला जे मैदान में कूफे जे सरज़मीन ते घुरायो आहे ऐं बेवफ़ाई करे हुन जे खून खे वहायो आहे। रुगो हुन जो खून कोन वहायो आहे, बल्कि हुन जे बचनि जो बि खून वहायो आहे। उन जे खून जे मथां, जिस्म जे मथां तव्हां घोड़ा डोड़ाया आहिनि। अॼु तोखे मख ऐं मच्छर जे मसइले पुछण ऐं उन जे खून जे बारे में पुछण जो ज़रूरत पइजी वई आहे। अवां त आले नबीअ जो ख़्याल ई कोन कयो हो। ख़ुदा पाक जो कसम आहे, मुस्तफ़ा जी ज़ात फरमायो आहे, जंहिं हुसैन खे ईज़ायो त मां मुहम्मद खे ईज़ायो। हुज़ूर जी हदीस आहे, पाण फरमाइनि था जंहिं मुंहिंजे हुसैन खे ईज़ायो
तंहिं ॼण मां मुहम्मद करीम खे ईज़ायो। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, हाणे तूं पाण अंदाज़ो कर त केॾो हुसैन जो शान आ, केॾी नबी पाक उन जी फज़ीलत बयान फरमाई आ। हाणे एॾी फज़ीलत जो मालिक हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम सभु चओ रज़ियल्लाहु ताला अन्हु। हाणे जेको उनखे सताए, उनखे तकलीफ़ पहुचाए, उन जो कहिड़ो हाल थींदो। हाणे इहो मां तोखे थोरो